नाज़रीन, ओस्मान शाह होड़ी में वापडा कलूर करे छॾिया। शहर ऐं भपासे में डिघी लोड शेडिंग रहवासियुनि जो जीअण ई जंजाल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सनाउल्ला थैबो। जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद है उस्मान शाह होड़ी शहर में, जिते ताजरा बिरादरी लोड शेडिंग हथराव के खिलाफ सरापा एतराज बनल आहिनि। अचो त हिननि खां पुछूं त हुनजो वधीक छा चवणु आहे। जॾहिं शुरू खां लॉकडाउन थियो त बिजली बिल्कुलु सही बि हली, ॾींहुं राति हिकु हली बि सही। हाँ, जॾहिं खां थोरो लॉकडाउन थोरो हटियो पोइ हिते इन करे असांखे लाइट जे करे ॾाढो सूरनि में विझी छॾियो अथनि। असांजा बंदि पिया आहिनि। असांखे महिरबानी करे लाइट थोरी ॾियो, असांखे महिरबानी थींदी। साईं दिया बादशाह खे बि अर्ज़ु था करियूं त वापडा वारनि खे चवे त यार कुझु उस्मान शाह होड़ी जी लाइट ॾिनी वञे। पर असांजा बंदि पिया आहिनि, महिरबानी करे लाइट ॾिनी वञे। छो जेको लाइट ते जंहिंजो कारोबार आहे उहो ग़रीब माण्हू किथां थो वञे, चाहे वञी बसर खपाईंदो या बसर खपाए भला केतिरो गुज़ारो कंदो। दुकान वारो जेको लाखों रुपया बिंड के वेठो आहे, हिनखे लाइट न मिलंदी, उहो वीचारो लेथ मशीन वारो आहे, अटे चकी वारो आहे, जेको आहे XYZ पोइ दुकान वारा आहिनि, उन्हनि खे महिरबानी करे लाइट ॾिनी वञे। लाइट खां बग़ैर कंहिं ग़रीब जो गुज़ारो नथो थिए। ॾींहं जो सुबुह जो अचनि था, शाम जो वेहे वियो वीचारा सब्ज़ी लाइ परेशान थियो था वञनि। हाणे करे असांजी मुतालबो आहे असांखे महिरबानी करे लाइट ॾिनी वञे। बाक़ी कारोबार जो हुड़ी ते आहे, हुड़ी ते भी लाइट कोन आहे, एरिए में भी लाइट कोन आहे। सॼा कारोबार ईअं सभु ठप थी विया आहिनि। हिते बुक थी न पे, माण्हू हिक ॿिए खे मारनि था, ॿियो छा कंदा। वापडा वारा अची किथे लाइट कटी विया, किथे उनखे 10,000 15,000 मिली विया, लॻाई छॾी, बाबा तव्हां बिल कोन था भरायो, हीअ कोन था करियो, लाइट कटिजी वई, बाबा हीअ थी वियो, हाणे कुझु ॾियो असांखे। इन्हनि खे पघार कोन थो मिले छा वापडा वारनि खे? हीअ छो कोन था रीडिंग सही करनि? इन मिड़े अधु कलाक खनि केॾी महिल अचे थी, सो वरी बहानो करे चवंदा फॉल्ट आहे, फिरनि जॻह फॉल्ट आहे। असां जेके ताजर बिरादार आहियूं तकलीफ़ हिननि खे वधीक तकलीफ़ आहे, ऐं घरनि में त लाज़मी सभिनि खे तकलीफ़ हूंदी, पर हिते जेके दुकानदार आहिनि तमामु परेशान वीचारा। ऐं उन खां सवाइ पंहिंजो जो इमरान ख़ान साहब वेठो आहे हींअर वॾो, जो उनखे सोचणु घुरिजे त माना हींअर लॉकडाउन हले पियो त बिजली जी फराहमी असां सही कई वञे। ऐं हिते जा जेके नुमाइंदा आहिनि, जेके बि आहिनि ईअं कोन हिकिड़ो आहे, सभु जेके बि आहिनि उन्हनि खे अपील आहे बराए महिरबानी पंहिंजी बिजली सही कनि। छाजे करे आवाम परेशान खां अॻे परेशान आहे, वरी उन्हनि खे परेशान कंदा त वरी वधीक तकलीफ़ूं पैदा थियनि थियूं ग़रीबनि जे लाइ।